अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब भाइर ठीक हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, रब्बा कंदो। तव्हां हमेशा अहिड़े तरीक़े सां शाद आबाद हूंदव। तव्हां सभिनी भाइरनि जे सदके रब पाक असांजा बि गम परेशानियूं दूर कंदो। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त आउं हिकु नंढो शॉपकीपर आहियां। ईअं सम्झो त मां मज़दूर आहियां। मज़दूर हिन दौर में पंहिंजे घर जो ख़र्चो कहिड़े तरीक़े सां हलाए थो, उहा उन खे ख़बर हूंदी। हिकु गवर्नमेंट जो मुलाज़िम हुजे, हिकु वॾो वापारी हुजे, हिकु वॾो को सियासतदान हुजे, हिकु वॾो को जागीरदार हुजे, उन जे लाइ हर मसइला आसान हूंदा आहिनि। पर हिकु मज़दूर, हिकु ग़रीब जे लाइ पंहिंजूं ज़रूरतूं, पंहिंजा मसइला, पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करणु तमामु ॾुखियूं हूंदियूं आहिनि। दोस्तों, असां पंहिंजूं ॿियूं कोई बि ख़्वाहिशूं पूरियूं कोन था करे सघूं हिन दौर में जेको इज़त सां पंहिंजा ॿचिड़ा हलाए थो, उहो ई कामयाबु माण्हू आहे। पर मज़दूर जे लाइ इहो हक़ बि हिन दौर में खसियो थो वञे। दोस्तों, आउं हिकु मज़दूर आहियां। पोइ महीने जो बिल तव्हां ॾिसंदव त हे मुंहिंजो 4190 रुपया मां जमा करायो आहे। यूनिट हलिया आहिनि मुंहिंजा 154 यूनिट, 4190 रुपया। अगरि जे मुंहिंजी दिहाड़ी 500 रुपया आहे, 700 रुपया आहे, ऐं हिकिड़ो ॾींहुं कमु कयां थो, ॿिए ॾींहुं कमु नथो कयां, त अगरि जे मां बीमारी खे मुंहुं ॾींदुमि, लटे कपिड़े खे मुंहुं ॾींदुमि, या हिननि बिजली जे बिलनि खे मुंहुं ॾींदुमि। ऐं हिन महीने जो दोस्तों मां तव्हांखे बिल ॾेखारियां त हिन महीने जो मुंहिंजो बिल आयो आहे 11,901 रुपयो। 11,901 रुपयो। अगरि जे 11,000 मुंहिंजो बिल ईंदो हिकु महीने जो, 11,000 बिल हिकु महीने जो ईंदो। अगरि मां 500 रुपया दिहाड़ी कमायां थो, 15,000 मुंहिंजी पघार आहे, 11,000 मां बिल भरियां, त 4,000 मूं मां छा कंदुमि? 4,000 मूं मां ज़हर वठी अचां, जेको सभिनी खे खारायां, मां पंहिंजा बचा हलायां, मां पंहिंजो घर हलायां। हे तमामु घणो ज़ुल्म आहे, तमामु घणो ज़ुल्म आहे। दोस्तों, इन जे ख़िलाफ़ सभिनी खे आवाज़ु उथारणो पवंदो। इहो ज़ुल्म आहे। जेको ख़ामोश रहे थो, ज़ुल्म बर्दाश्त करे थो, उहो गुनाहगार आहे। मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो, मां वीडियो ठाहियो, मूंखे तमामु घणो ॾुख बि आहे, तमामु घणी तकलीफ़ बि आहे। पर हे ॾिसो त अहिड़ो ज़ुल्म, 11,000 रुपया बिल हिकु महीने जो, त को मां जागीरदार आहियां, वॾेरो आहियां, ज़मीनदार आहियां, हिकु मज़दूर आहियां, त छा मां बिजली पंहिंजी कटरायां, उसन ते विहूं? इहो ज़ुल्म तमामु घणो आहे। दोस्तों, हे मुंहिंजा हिकु अल्फाज़ हुया। सुभाणे खां वठी इंशाअल्लाह ताला मां वापडारनि ॾे वेंदुमि, उन्हनि सां बि मां ॻाल्हाईंदुमि त थोरो मसइले जो हल कढणो आहे। त दोस्तों, थोरो जज़्बाती हुयुमि, छो जो मां परेशान आहियां तमामु घणो। ऐं अॼु जो व्लॉग शुरू कंदासीं। अॼु जो व्लॉग मुंहिंजो इहो आहे त मां हणंदुमि पंहिंजा, मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो पखो बिजली जो आहे, हिकिड़ो पखो बिजली आहे, हिकिड़ो पखो सोलर जो आहे। बिजली वारो पखो मां हलाईंदुमि, उते मां हिकिड़ो पखो सोलर ते हणंदुमि। तव्हांखे ॾेखारींदुमि त मां कहिड़े तरीक़े सां पखो लाहियां थो, कहिड़े तरीक़े सां पखो हणां थो। थोरो सेटिंग आहे, अॼु जो व्लॉग आहे, मां ॿाहिरि नथो वञी सघां। उमेदु आहे त तव्हां सभु दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसंदव, मुंहिंजी सपोर्ट कंदव, ऐं वीडियो सुठो लॻे त तव्हां सब्सक्राइब बि करे छॾिजो जेके नवां दोस्त आहिनि, ऐं लाइक ऐं कमेंट्स बि लाज़मी कजो। त दोस्तों, शुरू कयूं था अॼु जो व्लॉग। हेलो दोस्तों, हिनमहिल आउं लाहे रहियो आहियां बिजली जो पखो। दोस्तों, कंहिं महिल बिजली आहे नाहे, बिल तमामु घणो, असां तमामु परेशान थी विया आहियूं बिजली मां ऐं हिन पखे मां। असां हणंदासीं इन जी जॻह ते सोलर जो पखो। त दोस्तों, हिन जा आहिनि कनेक्शन। आउं मिस्त्री त न आहियां, पर हिमथ करे चढ़ियो लाज़मी आहियां। मूंखे इंतज़ारु हुयो बिजली वञण जो, छो जो डायरेक्ट पखो लाहिण, कनेक्शन कटण मां नथो करे सघां। इन जी मेन वजह इहा आहे त इहो कमु सिर्फ़ु बिजली वारो इलेक्ट्रिशियन ई करे सघे थो। पर बिजली अचण में, झटके में कंहिं बि क़िस्म जो कोई भरोसो कोन हूंदो आहे। पर पोइ बि हिमथ करे आउं कनेक्शन कटे रहियो आहियां। तव्हां ॾिसी सघो था त साम्हूं मां कनेक्शन कटियां थो। बिजली आहे कान, पर कंहिं महिल बि अची सघे थी, पर हिमथ करे कमु करिणो आहे। अगरि जे दोस्तों ॾिसो, आउं हिकु नंढी लेवल जो माण्हू आहियां। अगरि जे मां मिस्त्री खे वठी अचां त मूंखे शॉप बि आहे, सॼो ॾींहुं मिस्त्री जे पोयां
वरी उन जी ख़िदमत अलॻि करणी पवंदी। उन जे करे जेके नंढा नंढा कम आहिनि आउं पाण कंदो आहियां ऐं सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी इहा सलाह आहे त अगरि हल्का फुल्का कम जेके बि आहिनि तव्हां पाण ख़ुदि कंदव त इन में हिकु तजुर्बो बि आहे, प्लस में तव्हांजा पैसा बि बची सघनि था ऐं प्लस में तव्हांखे ॾिसो त घर में खोड़ सारा अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके माण्हू त दोस्तो मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुअमि त घर में खोड़ सारा अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके इंसान खे पाण खे करणु घुरिजनि। उन में हिकु त तजुर्बो थी वेंदो आहे ऐं ॿियो प्लस में तव्हांजा पैसा लाज़मी बचंदा आहिनि। त दोस्तो उमेद आहे त हीअ असां जेका महिनत कई आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे लाज़मी पसंदि ईंदी। दोस्तो हीअ आहे सोलर जो पखो जेको मां फिट करे रहियो आहियां ऐं तमामु ईज़ी आहे, पर थोरो बैलेंस अनबैलेंस, अगरि बैलेंस बराबरि आहे त को मसइलो कोन्हे, पर मां बीठो आहियां थोरो ॾुखी जॻह ते, इन जे करे फिट करण में थोरी दिक़त थी रही आहे, पर फिट त करिणो आहे दोस्तो। इंशाअल्लाह ताला मां फिट लाज़मी करे वेंदुमि। तव्हां ॾिसो दोस्तो त कहिड़े तरीक़े सां आउं फिट करे रहियो आहियां। त दोस्तो तव्हां ॾिसो मौसम बि हितां जी बिल्कुलु साफ़ु आहे, पर 4 तारीख़ ताईं बिल्कुलु नॉर्मल रहंदी मौसमियात खाते जे मुताबिक़। उन खां बाद में जेको अलाह साईं खे मंज़ूरु हूंदो सो ई थींदो। त दोस्तो जेके नवां दोस्त आहिनि उनखे असांजी इहो अर्ज़ु आहे त प्लीज़ तव्हां सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं वीडियो तव्हां सभिनी दोस्तनि खे अगरि पसंदि अचे थो त लाइक, ऐं अगरि असांखां का ग़लती या मिस्टेक थी वई हुजे त कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो। त दोस्तो फिट करे रहियो आहियां पंहिंजो पखो मुंहिंजो बिल्कुलु ओके आहे। सिर्फ़ु हाणे तार मूंखे खणणी आहे पंहिंजे बोर्ड ताईं। फ़िलहालु आर्ज़ी तौरु मां तार खे फासाए रहियो आहियां सेवर जी तार में। हिते मां मथे नेक्स्ट टाइम में मथे हुक हणी बिल्कुलु हिन खे टाइट कंदुमि। मुंहिंजो नंढो बोतल खणी वेठो आहे त अबो मुंहिंजो पखो हणे त असां बोतल पियूं। दोस्तो माशाअल्लाह पखो असांजो बिल्कुलु तयारु आहे, फस्ट क्लास। तव्हां ॾिसी सघो था त असांजी महिनत बिल्कुलु ओके तयारु आहे। त दोस्तो अगरि तव्हां सभु दोस्तो असांजी सपोर्ट तव्हां लाज़मी कजो। असांजी इन में तमामु घणी आहे महिनत शामिल। मुंहिंजी महिनत तव्हां साम्हूं ॾिसो, पखो मुंहिंजो थी वियो बिल्कुलु तयारु। हे सोलर जो पखो आहे, सोलर ते हणी छॾियो आहे। बिजली हुजे चाहे न हुजे पर असांजो पखो इंशाअल्लाह ताला चालू रहंदो। बाक़ी बक़ाया सिस्टम बि मूंखे करिणो आहे सोलर ते। दोस्तो अॼु जो इहो हुयो वीडियो। मां सुबुह 11:30 बजे खां वठी हिनमहिल 2:30 थिया आहिनि। जेका बि हिन में ख़राबी बिल्कुलु ओके करे तयारु। दोस्तो वीडियो पूरो ॾिसण जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। ऐं दोस्तो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो व्लॉग। उमेद आहे त तव्हां सभिनी दोस्तनि भाइरनि खे पसंदि ईंदो। मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु ऐं मिलंदासीं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।